अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। एक नज़र हेडलाइंस ते। गिलगित बल्तिस्तान असेंबली जे 24 सीटन ते आम चूंडन लाइ पोलिंग अमल जारी। पीपी ऐं नवाज़ लीग में सख्त मुक़ाबलो। पीपी पारां 23 ऐं नवाज़ लीग जा 22 उम्मीदवार मैदान में लथल। एमक्यूएम, जेयूआई, जमायत इस्लामी, काफ लीग, इस्तेकाम पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवार भी मुख़्तलिफ़ तकनि ते बीठल। वोटिंग जो अमल शाम 5 वगे ताईं जारी रहंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर राजा शहबाज मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनस ते पहुची जाइज़ो वरितो। इलेक्शन जी निगरानी लाइ कंट्रोल रूम क़ाइम। चीफ इलेक्शन कमिश्नर राजा शहबाज चयो आहे त जंहिंखे शिकायत हुजे कंट्रोल रूम सां राब्तो करे। चूंड अमल शुरू थींदे ई वॾे अंग में वोटर पोलिंग स्टेशन ते पहुची विया। वोटरनि जूं कतारूं लॻी वयूं। 24 सीटनि ते 400 खां वधीक उम्मीदवार मैदान में लथल। इलेक्शन कमिश्नर मूजिब चूंड अमल में 9,58,480 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। 1,391 पोलिंग स्टेशन मां 349 पोलिंग स्टेशन हसास ऐं 551 इंतहाई हसास करार। कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ 12,000 रेंजर्स ऐं 6,000 पुलिस एहलकार मुक़रर। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी सूरतहाल मां नाख़ुश। ज़रनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी जम्मू ऐं कश्मीर जी मौजूदा सियासी सूरतहाल बाबति अॼु शाम पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जो इजलास इस्लामाबाद में सॾाए वरितो। ज़रनि मूजिब बिलावल भुट्टो आज़ाद कश्मीर जी सूरतहाल खे नज़र में रखंदे इजलास में अहम फ़ैसिला कंदो। अमरीका ईरान ॻाल्हियुनि बाबति मुआहिदे जे मामले ते अहम अख़बार आई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तेहरान पहुची वियो। ईरान जे घरू वज़ीर सिकंदर मोमनी सां मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु ईरानी क़यादत सां अहम मुलाक़ात कंदो ऐं ईरानी सुप्रीम लीडर ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो पैगाम बि पहुचाईंदो ऐं अमरीका सां हतमी मुआहिदे लाइ ॻाल्हि ॿोल कंदो। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु खां 12 जून ताईं सख़्त गर्मी जी अॻु कथी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी पद 52 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। दादू में सभ खां वधीक 46 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड। लाड़कानी ऐं जैकबाबाद में 45, नवाबशाह में गर्मी पद 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। सखर में 43, हैदराबाद में गर्मी पद 42 डिग्री रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में गर्मी पद 40 खां 43 डिग्री सेंटीग्रेड पवण जो ख़दशो आहे। शहरियुनि खे गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। अॻूणे सूबाई सलाहकार इस्माइल दाहिरी जे लाड़काने जेल में तबियत ख़राब, जेल खां इस्पताल मुंतक़िल। डॉक्टरनि पारां इस्माइल दाहिरी जूं ब्लड प्रेशर ऐं शुगर जूं टेस्टूं कयूं वयूं। ज़रियनि मुताबिक़ अॻूणे सूबाई सलाहकार इस्माइल दाहिरी जी तबियत सुधरंदड़ आहे। मस बुरगड़ी भरिसां क़ौमी शाहरा ते हादिसे में बजड़ा फोत, 3 ज़ख़्मी। टंडो सईद खान स्टापर तेज़ रफ़्तार ट्रॉलर शोकार खे टक्कर, फतेह मोहम्मद मरी ऐं अली मुस्तफ़ा फोत, साजन महर अली ऐं गुलाम मुर्तज़ा ज़ख़्मी थी पिया। टंडे रहीम भरिसां शाहाणी प्रादी जे बिंदरिन में झेड़ो, 1 ॼणो क़तल। ॻोठ दोस्त मोहम्मद शाहाणी में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद रहीम शाहाणी मारिजी वियो। ताल खे अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद मक़तूल जो इलाज कर पहुचाइण ते कोहराम मची वियो।